मां कोशिश किया तो किथा 2-3 हथ करे तो के दियां तो तू दई अचेस। चाचा जेकर उधारा वठंदासी न तो वो कर्ज भी असा के लाहणो पवंदो। तंहिं खां सुठो आहे त मां पंहिंजो ई जहान करे छॾां चाचा। पुट चएब न कजाए पाण खे सूरन में विझंदे। चाचा मां हींअर कहिड़ो पलंगनि ते सुतल आहियां जो वधीक मूंखे सूर ईंदा। अहिड़नि सूरनि जी मजूअ खे परवाह न आहे चाचा, न आहे परवाह मजूअ खे। तूं मुंहिंजे बारे में सोचण छॾे दे चाचा, छॾे दे तूं। सोनी तुझी इहा मजा जो वही साईं सकीना अचे तो उते न बीहे। रेसियाणी हाणे तुझो एतिराम मुझे अॻियां खत्म थी चुको आहे। सोनी बस सोडा बस। छोरो के हथ के हाणे न मूंखे हड़ त मां तोखे ॾिसां। बस सोनी बस, तू भी जज्बाती न थी। मुझे जिंदगी जहर करे छॾे अञा चेती त जज्बाती न थी। बस सोनी बस, कावड़ के छॾ। अधी आई आहे कम जी ॻाल्हि ॿुध। बस मूंखे ख़बर आहे त तव्हांखे कहिड़ी कम जी ॻाल्हि करणी आहे। ख़बर आहे? तोखे कहिड़ी ख़बर आहे? इहा ई त हाणे सोडो मूंसां शादी जे लाइ राज़ी थी वियो आहे ऐं हाणे जल्दी ई मुंहिंजो सोडे सां निकाह थींदो। इहा न इहा तुझी भुल आहे। एतिरो जल्दी तुझो निकाह सोडे सां न थींदो। रेसियाणी मूंखे हाणे पंहिंजी बदनामी जी का बि परवाह नाहे। सोनी असां तोखे बदनाम करण नथा चाहियूं। इन खां वधीक बदनामीअ जो सोचो अथव छा? सोनी तुझो निकाह सोडे सां थींदो पर अञा हिकिड़ी शर्त आहे। ॿुधाए रेसियाणी, पहिरें शर्त खां त ही तुझो शर्त वधीक न हूंदो न। मूंखे तुझा सभु शर्त मंज़ूर आहिनि। तो पोइ इन्हीअ पंहिंजे नाजाइज़ ॿार खे केराए। छा? हाँ सोनी, जे सोडे सां निकाह करण थी चाहे नी त पहिरें इन्हीअ ॿार खे केराइणो पवंदो। न रेसियाणी, इहो गुनाह मां न कंदसि। पंहिंजो कवरो मुंहुं कराए इन खां वधीक? बस बस रेसियाणी सकीना, तूं मुंहिंजो घणो तमाशो बणाए चुकी आहीं। हाणे मां तुंहिंजो तमाशो बणाईंदसि। छो त जेतिरो बदनाम मां थी चुकी आहियां न, उन खां वधीक जेकॾहिं मां तोखे बदनाम न कयुमि न त मुंहिंजो नालो बि सोनी न आहे। तुंहिंजी इहा मजाल जो अधी वॾीअ खे थी धमकी ॾे। अॼु मां तुंहिंजो न सोना न न न न छॾ ॾे। अॼु मां हिनखे ॾेखारियां थी। मां थी चवां त सोनी मत कर। जेकॾहिं न ॿीहर इहा ज़बान कढे, इहा ज़बान कढे छॾींदोमांइ। सोनी सदको रेसियाणी, अॼु तव्हां पंहिंजो असुल रूप ॾेखारे छॾियो। पर रेसियाणी सकीना, तो त अञा सोनीअ जो असुल रूप ॾिठो ई कान्हे को। तव्हां त मूंखे हिन हवेली मां कढी नथा सघो, छो त हाकिम खान जो खून मुंहिंजी कुख में पलजी रहियो आहे, जेको हिन मिल्कियत जो अकेलो वारिस बणिबो। अकेलो वारिस। इहो खून हाकिम खान जो न पर मुंहिंजो आहे, मुंहिंजो। जेकॾहिं हे तुंहिंजो हुजे हा न त तूं पंहिंजे ई ॿार खे केराइण जी मूंखे धमकी न ॾे हा। सोनी घणी खुश न थी। इहो ॿार हरामी चइबो, हरामी। कंहिंजो बि वारिस न बणिजी सघंदो, न बणिजी सघंदो। रेसियाणी सकीना, इहो त वक्त ई ॿुधाईंदो त हे ॿार हरामी तो पैदा थिए या हिनखे कंहिंजो नालो थो मिले या वरी कंहिंजो वारिस तो बणिजे। इहो त वक्त ई ॿुधाईंदो। सोनी सदको वञे, सदको। अधी हाणे हिनजो ज़िंदा रहण असांजे लाइ सही न आहे। हाणे हिनखे मारणु खपे। न सोडा न, मां थी चवां न। बस तू अच मां सां गॾु, अच। हा हा हलिया वञो हितां। कॾहिं बि सोनीअ जे भर में बि अचण जो न सोचजो, छो त सोनी हिन हवेली जो वारिस पैदा कंदी, जेको तव्हांखे हिन हवेली मां धिका ॾेई कढंदो। बाबा साईं, टोपी मेड़ थो। अरे बाबा जमाल, हे छा? यार टोपियूं त सिरनि ढकण लाइ हूंदियूं आहिनि, लहण लाइ न जमाल। बाबा मां पंहिंजी पूरी कोशिश कंदुसि, पर मजू एतिरो त अॻिते निकिरी चुको आहे जो हुन तां केस ख़तम थियण ॾाढो मुश्किल आहे। बाबा साईं, तव्हांजा हथ वॾा आहिनि। थोरी बि सचाई कंदो त मजूआ केस का वॾी ॻाल्हि न आहे। मुंहिंजा हथ केॾा बि वॾा छो न हुजनि, पर मां कानून खां मथां न आहियां। न का मां कोर्ट साण खणी घुमंदो आहियां।
त मज्जूअ खे आज़ाद कराए छॾियां। बाबा साईं पोइ बि कुझु न कुझु त सहूलियत मिलंदसि जेकॾहिं तव्हां सिर ते हथ रखंदुसि। जमाल पहिरियों मूंखे इहो ॿुधाए त मज्जू तुंहिंजे चवण ते पुलिस में हथ ॾींदो? हा बाबा साईं मां छोकिरे खे राज़ी कयो आहे। ठीकु आहे, मां टाइम कढी DSP सां ॻाल्हाए वठंदुसि ऐं पोइ ॾिसां त हू कहिड़ो थो सरकार करे। बाबा साईं पारस अथव विसारे न छॾिजो। बाबा जीअं मुंहिंजी DSP सां ॻाल्हि ॿोल थी मां तोॾे न्यापो करे छॾींदुसि। महिरबानी बाबा साईं महिरबानी तुंहिंजा लख लाइक़। तूं वञ ऐं मज्जूअ सां वञी वरी ॻाल्हाए। ईअं न थिए त मां DSP सां ॻाल्हाए पक करे छॾियां ऐं हू हथ ई न ॾे। मजू जी तरफ़ों तव्हां ख़ातिरी समझो बाबा साईं तव्हां ख़ातिरी समझो। ठीकु आहे जदा चिमड़ ठीकु आहे न बाबा? जी साईं। अचो था। वॾा मूंखे नथो लॻे त मजू पुलिस में हथ ॾेई बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़ारींदो। रूपोशीअ वारी ज़िंदगी भी वॾो अज़ाब हूंदी आहे सौराब, वॾो अज़ाब। चङा भला जवान गोॾा खोले वेठा आहिनि, पोइ हिन मजूअ जी कहिड़ी हैसियत आहे त वॾो चमड़ो एतिरो जल्दी कीअं थको? मजूअ जी का बि पुठ नाहे, को बि रहण लाइ राज़ी न हूंदुसि। झंग में सुई सुई ऐं थाबा खाई थको हूंदो। इन्हीअ करे पीउ खे चयो हूंदई त को विच में अहिड़ो माण्हू हथ करे जंहिंजी मार्फत हथ ॾियां। ईअं न थिए जो अॻु में ई मारियो वञा। इन करे मुंहिंजो पीउ आयो हो। ॻाल्हाए ॾिसंदुसि DSP सां, मन का सुणाई थी वञेसि। कहिड़ो आई मुआ कहिड़ो आई? माया भी मां मां मौत का पवई मां बि केर मां? माया भी मां गुलाम कादुर न अन्न नसीब थियो न पाणी। सुबुह सुबुह साण पंहिंजो मनूज़ मुंहुं खणी तूं ख़ैर सां आयो आहे? मूं तोखे चयो हो त मोलूअ खे बेवकूफ़ बणाए, उहो कम बि कोन थी करी, न को समूह थी वठी ॾे मूंखे। हाणे महिरबानी करे मूंखे पंहिंजा पैसा मोटाए। अड़े अदा मूं तुंहिंजे रिश्ते लाइ ख़ैरा खे राज़ी करे छॾियो आहे, करे छॾियो तम राज़ी। न न मूंखे तुंहिंजी ज़बान ते को बि एतबार कोन्हे। जेकॾहिं नथो एतबार अचई न वञी खॾ में पओ ऐं चवे थी निकिर निकिर मुंहिंजे घर मां त हणी बुहारा दुनार न बनी छॾियो। हल एतबार आहे आहे। भला इहो ॿुधाए त मुंहिंजो कॾहिं थी निकाह कराए? हाणे एतिरो जल्द निकाह किथे थो थिए? बाक़ी कॾहिं थींदो? झण जी कर सम्झण जी कर दा कुझु त सम्झ न। मूं ख़ैरा खे राज़ी करे छॾियो आहे, एतबार कर न इहा ॻाल्हि अथई। पर हुनखे एतबार कोन्हे त को तो मूंखे चयो आहे। भला ख़ैरा खे एतबार ॾियण लाइ छा करणो पवंदो? छा वरी छा? तोखे हिकु दफ़ो वटि वञणो पवंदो आहे। न दी न न तू मुंहिंजी बेइज़ती कराईंदी। हाय हाय बेइज़ती ऐं हूं वरी कहिड़ी इज़त अथई जो हाणे थी बेइज़ती थिए तुंहिंजी? छा चई अदी? हाणे अॻु में केतिरा चकर तुंहिंजी बेइज़ती करे चुकी आहे, जेकॾहिं हाणे बि कयसि न त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर तोखे ते एतबार अची वेंदो न त मूं तुंहिंजे रिश्ते लाइ ॻाल्हि करे छॾी आहे, करे छॾी आहे। इहा ॻाल्हि आहे? पोइ हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे पंहिंजी इज़त खे न ॾिस, वञ वञ वञी पक करे अच। छा छा वञी चवां ख़ैरा खे? ख़ैरा खे वञी चओ जन्नत रिश्ते जी ॻाल्हि कई हुई न, बसि उहो रिश्तो हाणे पको करे ॾे। ठीकु आहे दी, मां अॼु ई राति वञी ख़ैरा सां मिली थो अचां पियो। जेकॾहिं ख़ैरा इनकार कयो न त पोइ पैसनि जो बंदोबस्त करे रखजां। हा ऐं पैसनि जो बंदोबस्त थियो पियो आहे तूं रुॻो वञी ॻाल्हाईसि त सही। ठीकु आहे मां वञांसि थो। पैसा रुॻो हिनखे पैसा 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 वञ त ख़ैरा खे ख़बर वठई। मेरे को खबर है तो तू मेरे पैसा पे मौज मस्तियां करेंदा पी उधर ते। हाँ
यार मोलू समझण जी कंदो कर मां तुझे ही कम सां वियो हुअसि ना ना कूड़ पिया मरदई कसम सां मां तुझे लाइ वियो हुअसि पिछे में ॿुधा के कराई उधर ते कम पक्को करे आयो है पक्को अल्लाह मैं मरा मैं ठरा यो ॿुधा तू के कराई उधर ते माई राज़िया चवे पई त रात मोकिल चांस रात ना मिले 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 अंधा मिले अरे चरिया चरिया हिन महिल हुन जो छोरो घर में वेठो आहे ॿुध रात तो पक्की न उधर ते हाँ हाँ पक्का पक्का मेरा वायदा कर तो मेरा रात गजे हरसी हाँ हाँ मोलू रात भाई गॾिया हलंदासीं पोइ तूं अंदर हलियो वञा मां ॿाहिरि बीठो हुंदुसि हाणे त ख़ुशि न हाँ यार हाँ डीएसपी जा बहाना करे न नटाए सिकंदर खान मुखे सजी खबर आ मुखे तू हाणे पोयां पेर कया आहिनि मुझे यकीन क्यों मथा खान साहब खानों मथा एक्शन करण खां रोके थो मञियोसीं सिकंदर खान त तहां के साहब रोके थो पर जॾहिं दिलावर वारनि असां ते हमलो कयो उन वक़्तु तहां खे अचण खां कंहिं रोकियो इत्तफाक़ी हादसा थी वेंदा आहिनि मां तव्हांखे कीअं सम्झायां मूंखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे सिकंदर खान का बि ज़रूरत न आहे पर तहां सम्झी वञो मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो मूसा खान समझायो बाबा साईं हाकिम खान खे तव्हां सम्झायो छा कयो हाकिम खान कयो त कुझु कोन साईं पर चए थो त वारिस खान ॾे वञो छा ॿार नथी हाकिम खान ॿार नथी हिन वक़्तु दिलावर खान तुंहिंजे खून जो प्यासो आहे तूं हिते महफ़ूज़ आहीं मूसा खान मां अदा जी ख़ौफ़ खां सॼी ज़िंदगी हिते कोन वेही रहंदुसि मूंखे कुझु न कुझु करणो आहे असां तोसां गॾु आहियूं ॿुधाए छा करणो आहे फिलहाल मां वारिस खान खां थी अचां पोइ सोचींदासीं त छा करणो आहे हाकिम खान ओॾां वञण में ख़तरो अथई रुस्तम वारा तुंहिंजी राहुनि में वेठल हूंदा जेकर साम्हूं आया त मां उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदुसि जेकर नथो मुड़ी त मां बि तोसां गॾु हलां तोखे मां तकलीफ़ नथो ॾियणु चाहियां यार इन में तकलीफ़ कहिड़ी ईंदसि हिक खां भला ॿ न मूसा खान मां कमाल खान खे पाण सां गॾु नथो वठी वञा बाक़ी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झो था त पोइ हिकु ॿ माण्हू मूंखे ॾेई छॾियो हाकिम खान हमरान जी पाण वटि खोट नाहे जेतिरा चवंदे ओतिरा ॾींदोसांइ धण हमरान खां बहितर आहे त मूंखे हिकु शबीर ॾियो घटि मां घटि एतिरो आसरो त थींदो त विढ़ंदो पर पोइते पेर न हटाईंदो उहो धण हमरान जो कहिड़े कम जो हिकु फायर थियण खां पोइ ॻोल्हे बि कोन लभनि हाकिम खान शबीर खे पाण सां गॾु थी वञो उते वञण खां पोइ को बि ख़तरो महसूस कयो त पोइ निकिरी अचिजो वारिस खान वटि मां पहुची वियुसि उते मुंहिंजे वार जो को बि नालो कोन वठंदो जे नथो मुड़ी त पोइ महल सां निकिरण जी कर शबीर खे पाण सां गॾु वठी वञजांइ बेफ़िक्र रहो मूसा खान हाकिम खान जे वार खे बि तओ न ईंदो
हा दिलावर खान, सुबुह सुबुह सां कीअं यादि कयो अथव? निसार खान मजू हथ ॾियण थो चाहे। तव्हां इहो ॿुधायो त हुनखे केतिरी रिआयत मिलंदी? वॾा, मूंखे नथो लॻे त मजू पीउ जे चवण में अची पुलिस में हथ ॾींदो। जे हथ ॾींदो त हुन में पंहिंजी भलाई अथसि। जे जेल कटे ईंदो बाक़ी ज़िंदगी त सुकून जी गुज़ारींदो। अहिड़ी सोच मजूर खे इहो त सवाल ई पैदा नथो थिए। हादसा त जानवरनि खे बि अकुल सेखारे छॾींदा आहिनि। मजू त वरी बि इंसान आहे। असां त दुआ ई कयूंसि था मन मोलाई जी सणाई थी पए। अलाह चङाई कंदो। सुभाणे DSP ॿुधाईंदो त हुनखे केतिरनि केसनि में केतिरा साल सज़ा अची सघे थी। थी सघे तो का भलाई थी वञेसि। मदद मां कंदोमांसि। अदी का हो करे आयो? घर में मुठ भी काने काॾे होगा? हाँ दा घर में उठ गिरी आया हा, उहे खाई चट करे विया। छा उठ? हाँ उठ उठ। ये वरी घर में कीअं घिड़ी आया? अदा मुठ गाह जी करे आए। उहा त बकरी खाई उन्हे माल ई चट करे छॾी। तू हाणे वते तो पे गाह गोलींदो। ॼण के भरियूं ॿधी आए हैं। हेडी भरी करे आयसि मुंहिंजी चेल वठिजी वई ऐं तूं थी चई त मुठ गाह जी। एडी जे कॾहिं भरी ही त वई काॾे? अलाए कहिड़ी ख़बर मता दुश्मनी करे ॿाहिरि उछले छॾियो हुजे। हाँ तो सां वॾी दुश्मनी आदा। गाह खणी मां ॿाहिरि उछले छॾियो। शर्म ई कोन हई अदा। ॻाल्हि शर्म जी नाहे, साड़ जी आ, साड़ जी। साड़ इहो ई त मता चिभड़ सुधरी वञे। हाँ दा बकरी चारे पाले तू उन्हें मुझे के मुनाफा कमाईंदे वरी उन्हें मुझे जहाज वठंदे। इहो माके साड़ नाहे। हाँ त चिभड़ सुधरी वियो कहरा हिते जो हिते रहिजी वई। खणी जो जहाज न वठां ऐं बिल्डिंगूं न अॾायां पोइ ॿ रुपया त अची वेंदा। तूं न ही बर्दाश्त नथे करी सघी त पोइ जहाज ॾिसी तोखे ख़ुशी किथे थींदी? कहरा जे सिर जे ख़ैर हुजे। जेतिरो बीही या मूंसां ॼाड़ी हई थई एतिरे में वञी के बतीला ॿिया करे अचे हा गाह जा त बकरीअ जो पेट भरजी पए हा। उहे त मां करे ईंदुसि, तोखे मिंथ कोन कंदुसि। हाँ तू वदा मिंथ कंदे मां भॻी वेंदसि। हाणे चङो महिलाए तो निकिरो त मां घर जो कमकार करे वठां। केड़ो मां कमकार वारी मशीन जे मथां चढ़ियो वेठो आ जो परे थींदुसि ऐं पोइ उहा स्टार्ट थींदी ऐं घर जो कमकार लहंदो। बसड़े अदा अंधन अॻियां रोअण अखियुनि जो ध्यान वेठो हुजो माथे छा थींदो। हाँ हाँ हूअं बिलो धड़ा जेसी ताईं मिटीअ में न लेटंदा तेसी ताईं उन्हनि खे कहिड़ो आराम ईंदो। कोन सहंदी बाबा कंहिं जाइ जी। पोइ तॾहिं ॾिसे बि अथो पियो धूड़ वसाई थी पई पोइ बि बूथ लटकायूं बीठो। वञ न वञो परा अंदरनि जा टुकर हूअं बि पेट पियल थी। घर जो टुकुर नसीब हुजई हा त हेॾे छो खाबा झलण अचे हा। हिन जी पाड़ ईअं ई मां पटींदसि। रफ़ो फको आहे जोड़े ॾिजसि वक़्त में। उहो कम भी कोन थी करे न को समूह ही थी वठी दे मांखे। हाणे मेहरबानी करे मूंखे पंहिंजा पैसा मोटाए। अड़े अदा मूं तुंहिंजे रिश्ते लाइ खैरा खे राज़ी करे छॾियो आहे। करे छॾियो तम राज़ी। न न मूंखे तुंहिंजी ज़बान ते को बि एतबार कोन्हे। जेकॾहिं नथो एतबार अचई न वञी खॾ में पओ ऐं चवे थी निकर निकर मुंहिंजे घर मां त हणी बुहारा दुनार न बनी छॾियूं। हल एतबार आहे आहे। भला इहो ॿुधाए त मुंहिंजो कॾहिं थी निकाह कराए? हाणे एतिरो जल्द निकाह किथे थो थिए? बाक़ी कॾहिं थींदो? झण जी कर सम्झण जी कर दा कुझु तो समझ न। मूं खैरा खे राज़ी करे छॾियो आहे। एतबार कर न इहा ॻाल्हि अथई।
पर हुनखे एतबार कोन्हे त को तो मूंखे चयो आहे। भला खेरा खे एतबार ॾियण लाइ छा करणो पवंदो? छा वरी छा, तोखे हिकु दफ़ो वटि वञणो पवंदो। हा न दी न, तूं मुंहिंजी बेइज़ती कराईंदी। हाय हाय बेइज़ती, ऐं हूं वरी कहिड़ी इज़त अथई जो हाणे थी बेइज़ती थिए तुंहिंजी? छा चई अदी? हाणे अॻु में केतिरा चकर तुंहिंजी बेइज़ती करे चुकी आहे। हाँ जेकॾहिं हाणे बि कयसि न त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पर तोखे ते एतबार अची वेंदो न त मूं तुंहिंजे रिश्ते लाइ ॻाल्हि करे छॾी आहे, करे छॾी आहे। इहा ॻाल्हि आहे? पोइ हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे पंहिंजी इज़त खे न ॾिस, वञ वञ वञी पक करे अच। छा वञी चवां खेरा खे? खैरा खे वञी चओ जन्नत रिश्ते जी ॻाल्हि कई हुई न, बस उहो रिश्तो हाणे पको करे ॾे। ठीकु आहे दी, मां अॼु ई राति वञी खेरा सां मिली थो अचां पियो। जेकॾहिं खेरा इनकार कयो न त पोइ पैसनि जो बंदोबस्तु करे रखजां। हा ऐं पैसनि जो बंदोबस्तु थियो पियो आहे, तूं रुगो वञी ॻाल्हाईसि त सही। हा ठीकु आहे, मां वञांसि थो। पैसा था खपनि, रुगो हिनखे पैसा पैसा पैसा। वञ त खैरा खे ख़बर वठई। कंहिंजो वारिस थो बणिजे इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। सोनी सदको वञे सदको। अदी हाणे हिन जो ज़िंदा रहण असांजे लाइ सही न आहे। हाणे हिनखे मारणु खपे। न सोडा न, मां त चवां न, बस तूं अच मूं सां गॾु अच। हा हले वञो हितां। कॾहिं बि सोनीअ जे भर में बि अचण जो न सोचजो, छो त सोनी हिन हवेली जो वारिस पैदा कंदी जेको तव्हांखे हिन हवेली मां धिका ॾेई कढंदो। बाबा सही टोपी में अथव। अरे बाबा जमाल, हे छा यार, टोपियूं त सिरनि ढकण लाइ हूंदियूं आहिनि, लहण लाइ न जमाल। बाबा मां पंहिंजी पूरी कोशिश कंदुसि, पर मजू एतिरो त अॻिते निकिरी चुको आहे जो हुन तां केस ख़तम थियण ॾाढो मुश्किल आहे। बाबा साईं तव्हांजा हथ वॾा आहिनि, थोरी बि सचाई कंदो त मजूआ केस का वॾी ॻाल्हि न आहे। मुंहिंजा हथ केॾा बि वॾा छो न हुजनि, पर मां कानून खां मथां न आहियां। न का मां कोर्ट साण खणी घुमंदो आहियां त मजूअ खे आज़ादु कराए छॾियां। बाबा साईं पोइ बि कुझु न कुझु त सहूलियत मिलंदसि जेकॾहिं तव्हां सिर ते हथ रखंदुसि। जमाल पहिरियों मूंखे इहो ॿुधाए त मजू तुंहिंजे चवण ते पुलिस में हथ ॾींदो? हा बाबा साईं, मां छोकिरे खे राज़ी कयो आहे। ठीकु आहे, मां टाइम कढी डीएसपी सां ॻाल्हाए वठंदुसि ऐं पोइ ॾिसां त हू कहिड़ो थो सरकार करे। बाबा साईं पारस अथव, विसारे न छॾिजो। बाबा जीअं ई मुंहिंजी डीएसपी सां ॻाल्हि ॿोल थी मां तोॾे न्यापो करे छॾींदुसि। महिरबानी बाबा साईं, महिरबानी, तुंहिंजा लख लाइक़। तूं वञ ऐं मजूअ सां वञी वरी ॻाल्हाए। ईअं न थिए त मां डीएसपी सां ॻाल्हाए पक करे छॾियां ऐं हू हथ ई न ॾे। मजू जी तरफ़ों तव्हां ख़ातिरी समझो बाबा साईं, तव्हां ख़ातिरी समझो। ठीकु आहे, जदा चिबड़ ठीकु आहे न बाबा? जी साईं। अचो था। अॾा मूंखे नथो लॻे त मजू पुलिस में हथ ॾेई बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़ारींदो। रूपोशीअ वारी ज़िंदगी भी वॾो अज़ाब हूंदी आहे सोराब, वॾो अज़ाब। चङा भला जवान गोॾा खोले वेठा आहिनि, पोइ हिन मजूअ जी कहिड़ी हैसियत आहे त वॾो चमड़ो एतिरो जल्दी कीअं थको? मजूअ जी का बि पुठ न आहे, को बि रहण लाइ राज़ी न हूंदुसि। झंग में सुई सुई ऐं थाबा खाई थको हूंदो। इन्हीअ करे पीउ खे चयो हूंदई त को विच में अहिड़ो माण्हू हथ करे जंहिंजी मार्फत हथ ॾियां, ईअं न थिए जो अॻु बि मारियो वञा। इन करे ई मुंहिंजो पीउ आयो। ॻाल्हाए ॾिसंदुसि डीएसपी सां, मन का सुणाई थी वञेसि। केड़ो आई मोआ, केड़ो आई? माया दी मां मौत का पवई मां ब केर मां? माया दी मां गुलाम कादर। न अन्न नसीब थियो न पानी,
सुबुह सुबुह साण पंहिंजो मनूस मुंहुं खणी तूं ख़ैर सां आयो आहे? मूं तोखे चयो हो त मोलूअ खे बेवकूफ़ बणाए। मां कोशिशि कयां थो किथां 2-3 हज़ार हथ करे तोखे ॾियां थो, तूं ॾेई अचेसि। चाचा जेकॾहिं उधारा वठंदासीं न त उहो कर्ज़ बि असांखे लाहिणो पवंदो। तंहिं खां सुठो आहे त मां पंहिंजो ई जहान करे छॾां चाचा। पुट चयमि न त अजाए पाण खे सूरनि में विझंदे। चाचा मां हींअर कहिड़ो पलंगनि ते सुतल आहियां जो वधीक मूंखे सूर ईंदा। अहिड़नि सूरनि जी मजूअ खे परवाह नाहे चाचा, नाहे परवाह मजूअ खे। तूं मुंहिंजे बारे में सोचण छॾे ॾे चाचा, छॾे ॾे तूं। सोनी तुझी इहा मजाल जो वही साईं सकीना अचे ऐं तूं उते न बीहे? रे सियाणी, हाणे तुंहिंजो एतिराम मुंहिंजे अॻियां ख़तम थी चुको आहे। सोनी बस सोडा बस। छोरो की हथ के हण न मूंखे, हण त मां तोखे ॾिसां। बस सोनी बस, तू भी जज्बाती न थी। मुंहिंजी जिंदगी ज़हर करे छॾे, अञा चेती त जज्बाती न थी। बस सोनी बस, कावड़ के छॾ। अधी आई आहे, कम जी ॻाल्हि ॿुध। बस मूंखे ख़बर आहे त तव्हांखे कहिड़ी कम जी ॻाल्हि करणी आहे। ख़बर आहे? तोखे कहिड़ी ख़बर आहे? इहा ई त हाणे सोडो मूंसां शादी जे लाइ राज़ी थी वियो आहे ऐं हाणे जल्दी ई मुंहिंजो सोडे सां निकाह थींदो। इहा न इहा तुंहिंजी भुल आहे। एतिरो जल्दी तुंहिंजो निकाह सोडे सां न थींदो। रे सियाणी, मूंखे हाणे पंहिंजी बदनामी जी का बि परवाह नाहे। सोनी असां तोखे बदनाम करण नथा चाहियूं। इन खां वधीक बदनामीअ जो सोचो अथव छा? सोनी तुंहिंजो निकाह सोडे सां थींदो, पर अञा हिकिड़ी शर्त आहे। ॿुधाए रे सियाणी, पहिरें शर्त खां त ही तुंहिंजो शर्त वधीक न हूंदो न। मूंखे तुंहिंजा सभु शर्त मंज़ूर आहिनि। त पोइ इन्हीअ पंहिंजे नाजाइज़ ॿार खे केराए। छा? हाँ सोनी, जे सोडे सां निकाह करण थी चाहे नी त पहिरें इन्हीअ ॿार खे केराइणो पवंदो। न रे सियाणी, इहो गुनाह मां न कंदसि। पंहिंजो कवरो मुंहुं कराए, इन खां वधीक? बस बस रे सियाणी सकीना, तूं मुंहिंजो घणो तमाशो बणाए चुकी आहीं। हाणे मां तुंहिंजो तमाशो बणाईंदसि। छो त जेतिरो बदनाम मां थी चुकी आहियां न, उन खां वधीक जेकॾहिं मां तोखे बदनाम न कयुमि न त मुंहिंजो नालो बि सोनी न आहे। तुंहिंजी इहा मजाल जो अधी वॾीअ खे थी धमकी ॾे। अॼु मां तुंहिंजो सब न सोना, न न न न छॾ ॾे। अॼु मां हिनखे ॾेखारियां थी। मां थी चवां त सोनी मूंखे कढ। जेकॾहिं न ॿीहर इहा ज़बान कढे, इहा ज़बान कढे छॾींदो आहियां। सोनी सदको रे सियाणी, अॼु तव्हां पंहिंजो असुल रूप ॾेखारे छॾियो। पर रे सियाणी सकीना, तो त अञा सोनीअ जो असुल रूप ॾिठो ई कान्हे को। तव्हां त मूंखे हिन हवेली मां कढी ई नथा सघो, छो त हाकिम खान जो खून मुंहिंजी कुख में पलजी रहियो आहे, जेको हिन मिल्कियत जो अकेलो वारिस बणिबो। अकेलो वारिस। इहो खून हाकिम खान जो न, पर मुंहिंजो आहे, मुंहिंजो। जेकॾहिं हे तुंहिंजो हुजे हा न त तूं पंहिंजे ई ॿार खे केराइण जी मूंखे धमकी न ॾे हा। सोनी घणी खुश न थी। इहो ॿार हरामी चइबो, हरामी। कंहिंजो बि वारिस न बणिजी सघंदो, न बणिजी सघंदो। रे सियाणी सकीना, इहो त वक्त ई ॿुधाईंदो त हे ॿार हरामी तो पैदा थिए या हिनखे कंहिंजो नालो थो मिले, या वरी